सिंधु दरिया में पानी खोट बोरान वारी सूरत हाल अख़्तियार करे वही आहे। सखर गुडू ऐं कोटड़ी बैराजुनि में पानी जी खोट सबबि पोखुनि खे कापारी धकु रसण जो ख़दशो पैदा थी पियो आहे, जंहिं करे आबादगारनि जा हथ मथे ते अची विया आहिनि। आपाशी वारे खाते जो चवणो आहे त तरबेला डैम में पाणी जी सतह आख़िरी हद ताईं पहुची वई आहे, जंहिं सबबि सिंध में पाणी बहिरान पैदा थी वियो आहे। जॾहिं त पाणी माहिरनि जो चवणो आहे त जेकॾहिं पोखुनि खे वक़्तु सिर पाणी फ़राहम न थी सघियो त सख़्तु नुक़सान जो खुटको बहरहाल रहंदो। इन खां पहिरीं जेतोणीक अरसा पारां सिंध खे वाधू पाणी ॾियण जूं दावाऊं कयूं पई वयूं, पर उन बावजूदि सूरत हाल बहितर नज़र नथी अचे। ॿिए तरफ़ इहे इतलाह बि आहिनि त सिंध में पाणी जो अहिड़ो शदीद बहिरान हुजण बावजूदि अरसा तरबेला ऐं मंगला डैम भरणु शुरू करे छॾियो आहे, जंहिंजी बि पाणी माहिरनि सख़्तु मुखालफ़त कंदे वाज़िह कयो आहे त जॾहिं मुल्क में पाणी जी खोट हुजे त डैम भरण जी ज़रूरत नाहे हूंदी। सिंध में मौजूदा सूरत हाल खां अॻु ॾिठो वञे त सिंध में गुज़िरियल केतिरे ई अरसे खां अहिड़ी सूरत हाल हर भेरे थींदी रहंदी आहे, जंहिं करे ज़राइत ते मुनसिर हिन सूबे जा माण्हू ख़ासि तौर ते हारी आबादगार ऐं ज़मींदार शदीद माली ऐं मुआशी मसइलनि जे वर चढ़ी वेंदा आहिनि। इन सां गॾोगॾु ज़रई मईशत खे कापारी धकु रसंदो आहे ऐं हिन सूरत हाल पैदा थियण खां अॻु सिंध जूं साञा हवंद धुरियूं पाणी माहिर ऐं माहौलियात सां लाॻापियल मुल्की तौरु आलिमी इदारा अॻु ई दाहूं कंदा रहिया आहिनि त कोटड़ी खां हेठि हर सूरत में पाणी छॾणु लाज़मी आहे, छाकाणि त दरिया जो उहो मिठो पाणी न रुॻो समुंड खे अॻिते वधण खां रोके थो, पर उन सां गॾोगॾु ज़रई आबादी ऐं पीअण जे पाणी जो मसइलो बि हल थिए थो। घणो पोइ ते न वञिजे, पर जेकॾहिं गुज़िरियल 10 सालनि ते नज़र विझंदासीं त कोटड़ी खां हेठि इन अरसे में कॾहिं बि घुर्बल पाणी नाहे छॾियो वियो, जंहिंजो नतीजो अॼु वञी इहो निकितो आहे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में समुंड लखें एकड़ ज़मीन गिड़काए चुको आहे। इन सां गॾोगॾु वॾे पैमाने ते इंसानी आबादी पीअण जे मिठे पाणी खां महरूम बणियल आहे ऐं ज़राइत तबाह थी चुकी आहे। हाणे त कोटड़ी वारो मसइलो त अञा हल ई नाहे थियो त सॼी सिंध में पाणी जी शदीद खोट सोक हड़े वारी सूरत हाल पैदा करण जी घंटी वॼाए छॾी आहे। थियणु त ईअं घुरिजे हा त सिंध में पाणी जी इन शदीद खोट खे नज़र में रखंदे लाॻापियल अख़्तियारियूं तकिड़ा उपाउ वठनि हा, पर अफ़सोस सां इहो चवणो थो पवे त ईअं नाहे थी सघियो, जंहिंजो कारण पोइ सियासी इख़्तिलाफ़ आहिनि या ॿियो कुझु, पर उनजो सॼो नुक़सानु ऐं तकलीफ़ आम ख़ल्क़ खे ई बर्दाश्त करणी पइजी रही आहे। हिन वक़्तु सिंध जॾहिं सोकहड़े जो शिकार थी रही आहे त उन वक़्त बि वक़्त जे हुकुमराननि खे रुॻो हिक ॿिए ख़िलाफ़ु बयानु ॾियणु ऐं ज़ाती सियासी मुफ़ादनि मां वांदिकाई खेनि नथी मिले। नतीजे में अज़ियत वेचारो ग़रीब अवाम भोॻे रहियो आहे। तंहिं करे हाणे हिन सियासी रांदि मां निकिरी अवाम जे हक़ीक़ी मसइले तरफ़ ध्यानु ॾियणो पवंदो। असां उमेद था करियूं त पाणी वारे मामले सां लाॻापियल अख़्तियारियूं हाणे ज़रूरु सुजाॻ थींदियूं ऐं सिंध खे मुकमिल तौर ते सुकण खां बचाइण लाइ तकिड़ा उपाउ वरिता वेंदा। पाणी मामले मुतलिक़ ॾिठो वञे त आलमी इख़लाक़ी ऐं इस्लामी क़ानूननि मुताबिक़ दरिया ते पहिरियों हक़ु पुछड़ी में रहंदड़नि जो हूंदो आहे, पर हिते त न इख़लाक़ियात ते अमल थिए थो ऐं न ई कंहिं क़ानून ते, जंहिं करे दरिया जी पुछड़ी में मौजूदु सिंध सदाईं पाणी लाइ ॿाॾाईंदी रहे थी ऐं इहे पाणी लाइ ॿाॾारण वारा लम्हात उन वक़्तु बि सिंध ॾिठा हुआ जॾहिं सिंधु दरिया जो हिकिड़ो पासो महाॿोॾि 2010 दौरान पाणीअ में ॿुॾी रहियो हो त ॿियो पासो पाणीअ जे फुड़े फुड़े लाइ तरसी दाहूं ऐं कूकूं करे रहियो हो। पाणी जेको इंसान जो बुनियादी हक़ु आहे ऐं उहो बिना कंहिं दाह कूक जे मिलणु घुरिजे, पर हिते दाहनि ऐं कूकुनि खां पोइ बि अज़ालो थींदे नज़र नथो अचे। असां सम्झूं था त इन खां पहिरीं जो फ़सुलनि जी पोखी जो वक़्तु गुज़री वञे, पाणी जो मसइलो हल कयो वञे। ॿी सूरत में हितां जो ग़रीब अवाम इहो सोचण ते हक़ बजानिब हूंदो त हिन मुल्क में खेनि हक़ मिलणु त परे जी ॻाल्हि, पर खेनि पाणी मुयसरु हुजण बि सदन लाइ हिकु ख़्वाबु ई बणियलु रहंदो।